इंसान अल्लाह के राज़ में जाए तो राज़ तो ध्यान रखिए। इंसान बुजुर्गन फरमाया तो इंसान अल्लाह के राज़ में जाए तो राज़ के अंदर अल्लाह करीम एड़ा फर्द पैदा कया है जिन जे वसीले से अल्लाह दुआओं कबूल थी, जिन जे करे माण्हू जे मथां अज़ाब लही वेंदा आहिनि, जिन जे करे अल्लाह ताला माण्हू खे रोज़ी अता फरमाईंदो। असहाबी हो मदीने वारे साईं जो महबूबन करीमन वटि आया, या रसूल अल्लाह मुंहिंजा महबूब मां सॼो ॾींहुं कमकार पियो कयां, सॼो ॾींहुं कमायां पियो, सॼो ॾींहुं भॼ डुक कयां पियो, सॼो ॾींहुं दुकान ते वापार में कारोबार में मुंहिंजो भाउ आहे सॼो ॾींहुं तव्हां वटि वेठो आहे, सॼो ॾींहुं बसि ॿियो को कमु कोन अथसि, तव्हांजी इफ़्तार वेठो थो ॿुधे, तव्हांजी दरबार में वेठो आहे। साईं करीमन फरमायो त ओ प्यारा तुंहिंजी जेका शिकायत कई जेका तोखे रोज़ी मिले थी उहा बि हिन दरवेश जे सदके सुभान अल्लाह हे अल्लाह जी रज़ा ख़ातिर वेठो आहे, दीन सिखे थो। यानी इंसान जे करे अल्लाह ताला हिकिड़े भाउ जे करे ॿिए जी रोज़ी समझो या न समझो सुभान अल्लाह उन करे अल्लाह वटि केरु मुक़र्रब आहे केरु दूर आहे, अल्लाह ॼाणे अल्लाह जो हबीब ॼाणे। असांजो कमु आहे त पंहिंजे रब जी मख़लूक सां बाज कयूं, जेका अल्लाह जी मख़लूक हुआ उन सां सुठो हलूं, सुहिणो हलूं। मुंहिंजा मुर्शिद करीम पंहिंजी डायरी में हिकिड़ो ॻाल्हि लिखी अथनि त हर इंसान में हिकिड़ो अल्लाह जो राज़ लिखल, हर इंसान जे अंदरि हिकिड़ो अल्लाह जो राज़ लिखल बिना पोइ हर इंसान अल्लाह जो राज़दान समझो था। उन इंसान खे को हकारत ॾे कि इंसान जा काम चरियो आहे, घटो आहे, कीअं आहे, मेरो आहे, ग़रीब आहे, मिसकीन आहे, मां हिन कीअं में पासड़े में विहारिया, मां हिन सां कीअं ॻाल्हायां, हिन मां धप पई थी अचे, बदबू लॻी पई आहे। हिकारत करे पाण खां परे था करे छॾियो कंहिंखे, थी सघे उहो माण्हू अल्लाह वटि प्यारो हुजे, सुभान अल्लाह, थी सघे उन जे करे हिन दुनिया खां असां वटि रखंदा हुजे, सुभान अल्लाह। समझो था या नथा समझो? वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम। मुंहिंजा महबूब हिन उम्मत वारनि जा अमल अहिड़ा आहिनि जो मां हिन ते अज़ाब कयां, पर हिन में हिकिड़ो त तूं मुहम्मद मीर रही थो, मुंहिंजा आयल अज़ाब मां खणाए छॾींदो। मुंहिंजी कावड़ थींदी आहे तॾहिं बि तुंहिंजे रोज़े ते नज़र पवंदी आहे, तुंहिंजे मथां नज़र पवंदी आहे, मुंहिंजा आयल अज़ाब टरी वेंदा आहिनि। सुभान अल्लाह। मुंहिंजा महबूब हिन माण्हुनि में हिकिड़ा माण्हू अहिड़ा रहनि था जेके अल्लाह जे हुज़ूर इस्तिग़फ़ार कंदा आहिनि, अल्लाह खां दुआऊं था घुरनि। मां अल्लाह उन्हनि जी दुआउनि खे ॾिसी, उन्हनि जी इस्तिग़फ़ार खे ॾिसी पंहिंजा आयल अज़ाब टारे छॾी। सुभान अल्लाह। सम्झव? सो तव्हांखे अल्लाह ताला इज़त वारो बणायो आहे, अल्लाह ताला तव्हांखे अक़ुल ॾिनो आहे, अल्लाह तव्हांखे शूर ॾिनो आहे। इन जो हरगिज़ इहो मतिलबु न आहे त रुॻो तव्हां ई भले खारायो, तव्हां ई वॾायो, तव्हां ई भलायो, तव्हां ई अकुलमंद आहियो, तव्हां ई बसि अक़ुले कुल तव्हां आहियो। न थी सघे महबूबन करीमन फरमायो त हर इल्म वारे जे मथां हिकिड़ो ॿियो इल्म वारो, हर इल्म वारे जे मथां ॿियो इल्म वारो। हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह तकरीर में फरमाई, पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि कई जंहिंसां रब करीम फरमायसि त मूसा हाणे तो जेका मूसा तो पंहिंजी क़ौम वारनि खे ॻाल्हि कई आहे कि अल्लाह खे पसंदि न आहे, हाणे मां रब तोखे हुकुम थो ॾियां त वञ मरजल बहरैन में मुंहिंजो बानो रहींदो ॿिनि दरियाउनि जे विच में, हुते रहण जी जॻह ते वञ, हुनजी बारगाह में नबीअ खे अल्लाह ताला अमर फरमायो। सुभान अल्लाह। हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम खे हुते पहुतो,
मुफस्सिर लिखनि था त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ॻाल्हि जे करे अल्लाह ताला हज़रत ख़िज़र ॾे हिनखे मोकिलियो। पोइ जेको ख़िज़र वटि हज़रत मूसा अलैहिस्सलाम आयो, क़ुरान मजीद में सूरत कहफ जे अंदरि शायद अल्लाह ताला फरमाए थो त पोइ मूसा अलैहिस्सलाम जे वटि पहुतो त मर्द हुन ख़िज़र सां मुलाक़ात थी, कचहरी थी, ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं। पोइ ख़िज़र चयो मूसा खे त मूसा तूं मूंसां गॾु हली न सघंदुसि। चई त मां तोसां कीअं न हली सघंदुसि। चई मूसा मूंखे जेका शइ अल्लाह सेखारी आहे उहो उनजो इल्मु मूंखे अल्लाह अता फरमाए। सुभान अल्लाह। तूं मूंसां न हली सघंदी। हज़रत मूसा चयसि न गॾु वठी हली, मूंखे अल्लाह जो अमर थियो तोसां रहण जो, सो मूंखे गॾु वठी हली। मूसा अलैहिस्सलाम हज़रत ख़िज़र सां गॾु हलिया त हिकिड़े ॿेड़े में चढ़िया। जंहिं ॿेड़े में चढ़िया त उन ॿेड़े वारे हिन पैसा न वरिता। अल्लाह वारा सम्झी हुन इज़त कई त ख़िज़र छा कयो त उन ॿेड़े जो पटो हिकिड़ो खणी तोड़े छॾियो, उन में सुराख़ करे छॾियो ॿेड़े। मूसा अलैहिस्सलाम साहिब शरीयत नबी जलाली नबी चई त अड़े ख़िज़र हे छा करी, हुन मिस्कीन सां पैसा कोन वरिता त वरी उनजो ॿेड़ो ख़राब करे छॾियो। हज़रत ख़िज़र चयोसि मूसा मूं तोखे चयो तूं मूंसां गॾु हली न सघंदे, तोखे मूं चयो तूं मूंसां न हली सघंदे। जी बसि भला छॾ हाणे ॻाल्हि अॻिते वठी हल। वरी अॻियां हलिया, हिकिड़े शहर में आया। उन शहर वारनि न मानी खाराई, न वेहण जो ठिकाणो ॾिनो। ॿाहिरि निकिता त हिकिड़ी भित किरियल हुई। मूसा अलैहिस्सलाम खे चई त हाणे गारो ठा त हिन भित खे ठाहे। उन्हनि असांजी इज़त कोन कई, न मानी खाराई, वरी तूं चईंदो हुनजी भित ठा। चई मूं तोखे चयो न मूंसां गॾु न हली सघंदे। सुभान अल्लाह। ठाहे भित। अॻियां हलिया हिकिड़ो नौजवान छोकिरो, उनखे हज़रत मूसा अलैहिस्सलाम तो ख़िज़र क़त्ल कयो। मूसा अलैहिस्सलाम हे बेटा छा कयो? छोकिरो मारे केतिरी शानदार अल्लाह जो मखलूक है। नबी सगरो शरीयत जो साहिब और जलालत जी मूं तो में चयो त न हली सघंदे। जी हला या न हला पर हे त पोइ ग़लति कमु कयो। मां हाणे हिते न हलंदुसि, पर हाणे ॻाल्हि ॿुधाए त हे कमु कया थो छो? जी साईं ॻाल्हि इहा हुई, जिन में ॿेड़े में चढ़ियासीं त अॻियां बादशाह हिकिड़ो हो जेको ॿेड़नि खे कब्ज़े में पियो करे। जंहिं ॿेड़े में एब हुयो उनखे छॾे पियो ॾे, जंहिंमें एब न हो उनखे हुन मूंखां असांजा पैसा न वरिता। हाणे जे उनजो ॿेड़ो खसिजी वञे त सुठो न पियो लॻे। सुभान अल्लाह। हुन असांखे थोरो कयो सो मूं बि पटो टोड़े छॾियोमांसि, अॻियां बादशाह जे खसण खां बची वियो। सुभान अल्लाह। साईं हो जेको भित ठाहीसीं न हुननि त खणी मानी न कराई, पर भित ठाराईसीं। इन भित जे हेठां अल्लाह जे मानड़े हिकिड़े पैसा रखिया, खज़ानो रखियो। उन खज़ाने जा मालिक नौजवान आहिनि, अञा नंढड़ा आहिनि, अञा बालग न थिया आहिनि। इन भित जे हेठां उन्हनि जे लाइ खज़ानो, उहो खज़ानो छो उन्हनि जो पीउ अल्लाह जो मानड़ो अल्लाह खे राज़ी कंदो। पोइ उन मकान अबू हुमा सालिहा, उनजे पीउ साले हुजण जे नाते अल्लाह जो अमर थी इहा भित ठाहीसीं। सुभान अल्लाह। हाणे वॾा थींदा इहा भित बि सलामत हूंदी, वरी जॾहिं अल्लाह चाहींदा त इहा भित पाणी किरंदी, वरी खज़ानो उन्हनि ताईं पहुचंदो। सुभान अल्लाह। जी भला उहो छोकिरो मारियो, छोकिरो साईं उनजो मामिलो इहो त इहो छोकिरो वॾो थी पीउ माउ जे लाइ वॾी आज़माइश कई। इहो वॾो अल्लाह जे फरमाननि जी नाफ़रमानी करे, उन करे हींअर मारे छॾियोमांसि। उनजे सदके अल्लाह ताला 7 पुट ॿिया उनजे पीउ मां खे ॾिना। सुभान अल्लाह। इहो अल्लाह जो हुकुम, अल्लाह जे हुकुम जी तामील कनि। सम्झो, हालांकि नबी आहे, हे उम्मती आहे। हिकिड़ी रिवायत में त ख़िज़र जो नबी आहे, पर अक्सर उलमा जो क़ौल आहे त ख़िज़र अल्लाह जो वली आहे। हाणे वली उम्मती आहे, नबीअ खे हुकुम थो मिले त वञे वलीअ जी खिदमत। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। किन खे अल्लाह ताला नवाज़ियो
कोला के शान रुतबा अल्लाह कंदो आहे ये अल्लाह जा राज़ आहिनि जेके नवाज़े जेके अता करे असांजो कमु आहे अल्लाह जे मखलूक सां भलाई सम्झो या न सम्झो ॻाल्हि सम्झ में आयो या न आयो दिमाग़ मुबारक में ॻाल्हि वेठी या न वेठी अल्लाह ख़ुशि कंदो अल्लाह ॿुधाईंदो अल्लाह असांजी इन नसीहत में